नाज़रीन, सीता रोड वेझो तारीख़ी शहर पाट शरीफ़ में सिगा पाट शरीफ़ ऐं पाटराई मंगी यादगार कमेटी दरबेलो पारां नामियारे समाज सुधारक मोहम्मद अयूब मंगी पाटराई जी 8वीं वरसी के मौक़े ते तक़रीब कोठाए खेसि भेटा पेश कई वई। तफ़सील ॿुधाए रहियो आहे राजा चन्ना। सीता रोड भरिसां तारीख़ी शहर पाट शरीफ़ में समाज सुधारक ऐं तालीमी माहिर साईं मोहम्मद अयूब मंगी पाटराई जी 8वीं वरसी के मौक़े ते सिगा शाख पाट शरीफ़ ऐं पाटराई मंगी यादगार कमेटी दरबेलो ऐं पाट शरीफ़ जे गॾियल सहकार सां कोरोना SOPs तहत तक़रीब कोठाई वई। उन मौक़े ते सिगा जे मरकज़ी अॻवान रफ़ीक अहमद सुरहियो, पाटराई मंगी यादगार कमेटी जे सरपरस्त आला ऐं नामियारे अदीब अली असगर भट्टी भिरियाई चयो त साईं मोहम्मद अयूब मंगी अज़ीम इंसान हो। हुन न रुगो ॻाल्हि कई पर अमली तौर ते बि इंसानियत जी ख़िदमत कई। नामियारे लेखक ज़ाहिद राजपर जो चवणो त साईं मोहम्मद अयूब जिस्मानी तौर ते असां सां गॾु नाहे पर संदसि किरदारु सदाईं ज़िंदा रहंदो। तक़रीब खे आवाज़ TV जे एंकर पर्सन ऐं पाटराई मंगी यादगार कमेटी जे चेयरमैन अली रज़ा मंगी ख़िताब कंदे चयो त साईं मोहम्मद अयूब मंगी पाटराई ॻाल्हि करण बदिरां अमल करण वारी रिवायत खे हथी वठाई। लेखक गुलज़ार कलोड़े, सिगा अॻवान आज़म मेमण, राणा शेर मोहम्मद, ज़फ़र अली चांडियो, सिंधी अदबी संघ जे अॻूणे मरकज़ी अॻवान जाम मोहब्बत अली सहतो ऐं ॿियनि साईं मोहम्मद अयूब मंगी पाटराई खे भरपूर भेटा पेश कई। साईं मोहम्मद अयूब मंगी पाटराई साहब जी जेका वरसी असां मल्हाईंदा आहियूं, उन में मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ दोस्त ईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ माण्हू ईंदा आहिनि, तालीमी माहिर ईंदा आहिनि ऐं खोड़ माण्हू अहिड़ा जेके जिन जो इकनॉमिक्स में, तालीम में, सियासत में, मतिलबु अकेडमिक हवाले सां खोड़ अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि जिन जो इन्हनि सॼुनि तमामु बहितरीनु किरदारु आहे जेके हिते ॻाल्हाइनि था ऐं हिकिड़ो सुठो पैगाम वञे थो। हर साल तक़रीब थींदी आहे, पोइ कंहिं दफ़े उनजे दरबेले में ऐं कंहिं वक़्तु उनजी जनमभूमि जेको आहे पाट शरीफ़ में ऐं सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो इहो आहे त पंहिंजा जेके मुहसिना आहिनि या जिन समाज लाइ पंहिंजो जेको आहे सो ज़िंदगी वक़ुफ़ कई उन्हनि खे यादि कयो वञे ऐं उन्हनि खे भेटा पेश कई वञे। मोहम्मद अयूब पाटराई जी यादि मल्हाई वई ऐं उन सिलसिले में तमामु पढ़ियल लिखियल माण्हू इन में शरीक थिया। मोहम्मद अयूब पाटराई जेके आहिनि उहे सेल्फ मेड आहे ऐं साईं मोहम्मद अयूब मंगी साहिबु इंतिहा ख़ुशनसीब माण्हू हो जो संदसि नेकी साले औलाद उनखे हर साल यादि कनि था ऐं जेके बि हुन सां दोस्त सलाड़ियल हुआ उहे उनखे भेटा ॾियनि था। ऐं किरदारु ई हमेशह ॻाल्हाईंदो आहे, शख़्सियतूं हमेशह ज़िंदा रहंदियूं आहिनि उनजे किरदारु सबबु। ऐं साईं जो जेको किरदारु हो उहो ॾियण वारो किरदारु हो, उहो चाहे वक़्तु हुजे चाहे पैसो हुजे त हुननि माण्हुनि जी ख़िदमत लाइ पाण खे वक़्तु करे छॾियो। अयूब पाटराई साहिबु तमामु हिकिड़ो अमुल इंसान हो, इंसाननि जे लाइ जीअंदो हो, माण्हुनि जा मसइला हल कंदो हो, माण्हुनि सां बेलोस मुहबत कंदो हो ऐं एतिरियूं त माण्हुनि जूं हुन ख़िदमतूं कयूं, माण्हुनि जा मसइला हल कया, माण्हुनि जूं पेंशनूं ठहिरायूं, रिटायर मुलाज़िमनि जूं, ग़रीब शागिर्दनि खे हुन मदद कई, उन्हनि उत्साह ॾिनो तइलीम जे लाइ। ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में हुन तमामु घणो कमु कयो। तक़रीब दौरान आवाज़ TV जे CEO फैज़ बिरोही, सिंध यूनिवर्सिटी जे VC प्रोफेसर मोहम्मद सिद्दीक़ कलोड़ो, तालीमी माहिर प्रोफेसर अशरफ जोयो, कहाणीकार अली राज शर, प्रोफेसर अली नवाज़ डायरी, नौजवान सहाफ़ी राजा चन्ना, ज़ाहिद काइम खानी, लतीफ़ वसीर, बशीर लगारी, असद मंगरे, रबनवाज़ सोलंकीअ समेत ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में पाण वञेंदड़ शख़्सियतुनि ऐं तंज़ीमुनि खे साईं मोहम्मद अयूब मंगी पाटराई मनता सनत ॾिनी वई। प्रोग्राम जे आख़िर में साईं मोहम्मद अयूब मंगी पाटराई जे तस्वीर आॾो गुल निछावर करे मेणबतियूं ॿारे खेसि भरपूर भेटा पेश कई वई।